बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ऐं नादरा विच में डायनामिक रजिस्ट्री तहत नई सर्वे लाइ ॿिए मुआहिदो थी वियो आहे। नादरा ऐं BISP जे विच में थियल मुआहिदे जो मक़सदु इहो आहे त जेकी औरतूं पहिरीं सर्वे प्रोग्राम में शामिल न थी सघियूं उन्हनि लाइ BISP मुतहरिक रजिस्ट्री तहत नई सर्वे कंदो। BISP ऐं नादरा जे विच में थियल मुआहिदे तहत नादरा सॼे मुल्क में 647 मुतहरिक रजिस्ट्री ऑफिसूं क़ाइमु कंदो, जंहिंमें सर्वे जा उम्मीदवार पंहिंजी घरेलू मालूमात में कंहिं बि क़िस्म जी तब्दीलीअ खे फौरी तौर ते रजिस्टर कराए सघंदा। उन मुआहिदे जे हवाले सां वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरीज़ जो चवणु आहे त BISP ऐं नादरा विच में पार्टनरशिप डिघे मुदे वारी ऐं इंतहाई असराइती आहे। मुआहिदे तहत नादरा मुस्तहिक़ ख़ानदाननि खे माली मदद फ़राहम करण लाइ नई रजिस्ट्रेशन जो डेटा फ़राहम कंदो। शाज़िया मरीज़ चयो आहे त मुस्तहिक़ औरतुनि जी माली मदद शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो विज़न हुयो। को बि मुस्तहिक़ ख़ानदान माली इमदाद खां महरूम न रहंदो। निज़ाम मां कढियल मुस्तहिक़ औरतुनि खे नई सर्वे जी बुनियाद ते ॿीहर शामिल कयो वेंदो।